हेलो दोस्तों, मां आहियां मंज़ूर मेमण। सिंध में समाजी तब्दीली जे हवाले सां उम्मीद ऐं उत्साह जे उनवान हेठि ही जेको मां लेक्चर सीरीज़ शुरू कई आहे, उन लेक्चर सीरीज़ जो अॼु ही असांजो लेक्चर आहे, लेक्चर नंबर 6। ऐं अॼोके लेक्चर जो उनवान आहे काइनात जी तख़लीक़ बाबति 4 मुख्य नज़रिया, जिनखे असां चवंदा आहियूं वर्ल्ड व्यूज़। त इंसानी तहज़ीबुनि जे मुख़्तलिफ़ दौरनि में हिन महिल ताईं काफ़ी नज़रिया ॾिना विया आहिनि। उन्हनि सभिनी में असां ॾिसण ते 4 मुख्य नज़रिया जेके आहिनि उहे कहिड़ा आहिनि, उन्हनि ते असां डिस्कस कंदासीं ऐं तहज़ीबुनि जे 6 दौरनि जे बारे में बि ॼाणण जी कोशिशि कंदासीं त उहे 4 दौर कहिड़ा हुआ। पोइ उन मां हर हिकु दौर जी असां तफ़सीलन बहस कंदासीं ईंदड़ लेक्चर्स में। सो इन हवाले सां ही जेको पोइ हिते डिस्कस करे आया हुआसीं, जेके असांजा फिलोसॉफिकल सुवाल हुआ, उन में असांजो पहिरियों सुवाल हो त ज़िंदगीअ जो मक़सदु छा आहे, रिज़्क़ जे हवाले सां। सो इनखे असां डिस्कस करे आया आहियूं पुठियनि लेक्चर्स में। ऐं अॼोके लेक्चर में असां इन ॿिए सुवाल ते रोशनी विझंदासीं, काइनात जी तख़लीक़। हाणे काइनात जी तख़लीक़ बाबति क़दीम ज़माने खां वठी अॼु जे दौर ताईं कहिड़ा मुख़्तलिफ़ नज़रिया जोड़िया विया, कहिड़ियूं ॾंद कथाऊं घड़ी वियूं हिनखे सम्झण जे लाइ त काइनात कीअं वजूद में आई। त क़दीम ज़माने खां वठी इब्तिदा थी ऐं उन्हनि माण्हुनि छा सम्झो, कीअं उनजी डिटेल में असां कोन वेंदासीं त उन्हनि उहे कहिड़ा नज़रिया कीअं अख़ज़ कया। ज़ाहिरी आहे उन्हनि जेके मुशाहिदा ॾिठा, हर दुनिया जे ॻोल्हे ते मुख़्तलिफ़ ख़ितनि में रहंदड़ क़ौमुनि पंहिंजे पंहिंजे हिसाब सां, पंहिंजे मुशाहिदनि जे हिसाब सां, पंहिंजी सम्झ ऐं ॾाप जे हिसाब सां उन्हनि जेको गौर फ़िक्र कयो आहे, उन गौर फ़िक्र जे नतीजे में हुननि जेके ॾंद कथाऊं जोड़ियूं या जेके मफ़रूज़ा ठाहिया, उन्हनि जी बुनियाद ते हुननि काइनात जी तख़लीक़ खे सम्झण जी कोशिशि कई ऐं नज़रिया ॾिना। सो असां उन्हनि नज़रियनि जो सिर्फ़ु हाथो कंदासीं अॼोके लेक्चर में, त उहे कहिड़ा 4 वर्ल्ड व्यूज़ शुरू खां वठी अॼु जे दौर ताईं तारीख़ में निमाया रहिया आहिनि ऐं उन्हनि नज़रियनि जो इंसानी तहज़ीबुनि ते कहिड़ो असरु रहियो आहे ऐं इंसानी तहज़ीबूं उन्हनि नज़रियनि जे बुनियाद ते ई वजूद में आयूं आहिनि। सो उनखे असां सम्झण जी कोशिशि कंदासीं। सो हिन स्लाइड में मूं उहे 4 मुख्य नज़रिया या 4 वर्ल्ड व्यूज़ अबाउट द क्रिएशन ऑफ यूनिवर्स और अबाउट द क्रिएशन ऑफ दिस वर्ल्ड मुख़्तलिफ़ दौरनि में कहिड़ा 4 नज़रिया आहिनि उहे ही रहिया आहिनि। ऐं इन्हनि मां हिकु हिकु नज़रिए खे जे बारे में असां थोरो फर्दर डिटेल में ईंदड़ लेक्चर्स में हुननि जो डिस्कस कंदासीं। पर हिते सिर्फ़ु पॉइंट क्लियर थी वञे त कहिड़ा नज़रिया इन महिल ताईं इंसाननि जोड़िया आहिनि मुख़्तलिफ़ दौरनि में। सो सभ खां पहिरीं मां हिते लिखियो आहे, ही नंबर अॻिते पोइ थी सघंदा, पर पहिरियों नज़रियो इहो त ही काइनात जेका आहे सा अदम मां वजूद में आई आहे। अदम असां चवंदा आहियूं नथिंगनेस, अरबी लफ़्ज़ आहे, पर अदम जो मतिलबु आहे नथिंगनेस, माना कुझु बि कोन हो ऐं उन मां ही काइनात वजूद में आई आहे। सो कंहिं दौर जे माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में आई ऐं उन बुनियाद ते हुननि जेके मंतक ऐं जेके मुशाहिदा मफ़रूज़ा घड़िया, उहे पंहिंजी ऑब्ज़र्वेशन जे हिसाब सां त इहो हिकिड़ो वर्ल्ड व्यू दुनिया में साम्हूं आयो ऐं जंहिं ते मुख़्तलिफ़ तहज़ीबुनि जी अदावत थी। सो हिकिड़ो इहो अदम मां काइनात जी इब्तिदा, ऐं हिनखे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं क्रिएशन फ्रॉम नथिंग। ऐं इन हिकु हिकु नज़रिए या वर्ल्ड व्यू जे हेठां मां हिकिड़ो साइंटिफिक जेको असांजो मॉडर्न वर्ल्ड व्यू आहे उहो छा थो चवे, उन जा नाला मूं साइंटिफिक रखिया आहिनि त जीअं असांखे क्लियर थी वञे त इहो साइंसी तौर ते इनखे असां कीअं था बयानु कयूं। सो ही अदम मां काइनात जी इब्तिदा खे असां क्रिएशन फ्रॉम नथिंग, जंहिंखे असां अॼु जे साइंटिफिक दौर में चवंदा आहियूं बिग बैंग थ्योरी। सो इहो नज़रियो क़दीम नज़रियनि वांगुरु हो, पर ही साइंसी बुनियादनि ते हिन जो नालो असां वटि आणी आहे बिग बैंग थ्योरी, जेका इनखे एक्सप्लेन थी करे त काइनात अदम मां कीअं वजूद में आई। हाणे इहो अलॻि बहस आहे त अदम असां चऊं छा खे था।
इन ते मां अॻिते हली ॿिया जेके लेक्चर्स आहिनि उन में इहो पॉइंट्स क्लियर कंदासीं त अदम मां छा मुराद आहे, साइंस अदम जे खे कीअं थी ॾिसे उनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं। ऐं ॿियो वर्ल्ड व्यू वरी इहो त ही काइनात जेका आहे सा हिकिड़े वॾे इंतिशार मां पैदा थी आहे, ऐं इनखे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं त क्रिएशन आउट ऑफ केयास। हुते हो क्रिएशन आउट ऑफ नथिंग, हिते हो क्रिएशन आउट ऑफ केयास। केयास माना इंतिशार, माना वॾो धमाको आहे, हिकिड़ो इंतिशार आहे, ऐं उहो सॼो हर मुंतशिर से। हाणे इहो छा ते कहिड़ी बुनियाद ते हो, इन जे पुठियां मंतक इहो हो त उन दौर जे माण्हुनि इहो पियो सम्झो ॾिठुनि जॾहिं तूफ़ान लॻंदो आहे ऐं ज़िलज़िला ईंदा आहिनि त हर शइ उॾी वेंदी आहे, पोइ आहिस्ते आहिस्ते थी सॼी सेटल डाउन थी वेंदी आहे ऐं हर शइ अचे हिकिड़े हंधि जमा थींदी आहे। जीअं तूफ़ान लॻंदो आहे, मिटी जा तूफ़ान लॻंदा आहिनि, पोइ जॾहिं दज़ी आहिस्ते आहिस्ते थी सेटल डाउन थी वेंदी आहे त हर शइ क्लियर थींदी आहे। उन मुशाहिदे जी बुनियाद ते हुननि इहो चयो त हिन ही दुनिया जेका आहे सा ईअं, छो त हुननि आतिश फिशां फाटंदे ॾिठा त उन मां हुननि इहो मफ़रूज़ो ठाहियो त ही थी सघे त काइनात ईअं इंतिशार मां ई पैदा थी आहे ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते थी सेटल डाउन थी वई आहे। पर इन खे असां अॼु जी मॉडर्न या साइंटिफिक लैंग्वेज में असां हिनखे चवंदा आहियूं प्लाज़्मा कॉस्मोलॉजी। ऐं प्लाज़्मा छा आहे, इन ते असां वरी पोइ फ्यूचर लेक्चर्स में ॾींदासीं त प्लाज़्मा खे असां साइंस में कीअं एक्सप्लेन कंदा आहियूं। ऐं प्लाज़्मा जेका आहे उहा साइंसी ॿोली में असां चवंदा आहियूं चार्ज्ड पार्टिकल्स। ऐं इन चार्ज पार्टिकल्स ऐं मैटर जी मादे जी चौथी सूरत आहे। मादे जूं टे सूरतूं आहिनि, हिकिड़ो त ठोस माना सॉलिड्स, ॿिया लिक्विड्स माना पाणियाठी मादा, ऐं ॿियो आहिनि गैसिस। सो इहे मादे जूं टे हालतूं जिन खां तव्हां वाक़ुफ़ु आहियो। ऐं चौथी मादे जी हालत जेको आहे उनखे असां चवंदा आहियूं प्लाज़्मा। सो इहा प्लाज़्मा लफ़्ज़ इन जे करे इन सां लिंक कयो अथनि छो त प्लाज़्मा में बि अहिड़ो ई इंतिशार हूंदो आहे, तंहिंजे करे असां इहो लफ़्ज़ हिते रखियो आहे प्लाज़्मा कॉस्मोलॉजी। सो इंतिशार मां काइनात जी इब्तिदा। टियों नज़रियो जेको ॾिनो वियो उहो हो त ही काइनात जेका आहे सा इन जी इहा अबद खां वठी आहे, माना इन जी का न इब्तिदा आहे न इन जी का फना थियणी आहे। तो इहा हमेशह जीअं हुई तीअं हुई। सो इनखे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं नो बिगिनिंग नो एंड, माना काइनात जी न इब्तिदा थी आहे न ई वरी उनजी फना थियणी आहे। हाणे इहे यूनानी फ़लसफ़िन जा इहे ख़्याल हुआ ऐं इहो आइडिया अरस्तू जो हो त इन चयो त ही काइनात जी का बि इब्तिदा कोन्हे, छो त ही यूनानी इन खां ख़ाइफ़ हूंदा हुआ त का बि शइ ख़तमु नथी थी सघे। जेकर तव्हां कंहिं शइ खे भञी बोर कंदा वेंदो अल्टीमेटली हुननि जे ज़हन में इहा ॻाल्हि वेही न पई त ईअं मुमकिन ई कोन्हे त हिकिड़ी शइ जी एंड थी वञे। तंहिंजे करे तव्हां हुननि कॉन्सेप्ट ॾिनो एटम जो, त एटम उहो सभ खां नंढे में नंढो ज़रूरु आहे जंहिंखे वधीक तव्हां टोड़े नथा सघो। इहो यूनानी जो फ़लसफ़ो। अॼु जे दौर में असांखे ख़बर आहे त एटम खे बि टोड़े ऐं हुनजे अंदरि पार्टिकल्स, तई असांखे ख़बर आहे त घणा पार्टिकल्स आहिनि। सो बहरहाल उन दौर में इहो कॉन्सेप्ट उन जी बुनियाद ते हुननि चयो त न ही दुनिया जेका आहे सा ऐं ॿियो यूनानी इन ॻाल्हि खां बि ख़ाइफ़ हूंदा त का बि शइ इनफाइनाइट कोन्हे, का लामहदूद थी नथी सघे। तो इन्हनि ते असां वरी डिटेल में अॻिते बहस कंदासीं त लामहदूद जो कॉन्सेप्ट हुननि वटि छो कोन हो, छाजे कहिड़ा रीज़न्स हो, कहिड़ो मंतक हो जंहिंजे करे। सो हिते असांखे सिर्फ़ु सम्झण जी आहे त ॿियो कॉन्सेप्ट इहो त हिकिड़ी दुनिया जेका आहे शुरू खां आहे उनजी कॾहिं बि फना न आहे थियणी। ऐं चोथों जो कॉन्सेप्ट हो ही असल में हिंदू रिलीजन जैन धर्म में बि इहो कॉन्सेप्ट आहे साॻियो ही त ही इब्तिदा ऐं फना जो हिकिड़ो अणखुट सिलसिलो आहे। काइनात ठही आहे, पोइ उहा ख़तमु थी वेंदी, वरी ॿीहर ठहंदी, वरी ख़तमु थी वेंदी, वरी ॿीहर थींदी। हाणे इहो इंडिया वारनि जी हिंदू फिलासफ़ी में तव्हांखे मिलंदो, जंहिंजे करे हुननि जो जेके मुशाहिदा हुआ ॾिठनि त सिजु उभरे थो, सिजु लहे थो, हिकिड़ो माना साइकिल आहे, मौसमूं अचनि थियूं, मौसमूं ख़तमु थी थियूं वञनि, वरी मौसम अचे थी। उन ऑब्ज़र्वेशन, उन मुशाहिदे जी बुनियाद ते हुननि इहो सम्झो त ही काइनात जेका आहे सा इहा बि अहिड़े तरीक़े सां इन जी इब्तिदा फना थींदी रहंदी। तंहिंजे करे हिंदुनि में हिकिड़ो जैनिज़म खां अलावा इहो कॉन्सेप्ट आहे 7 जन्मनि जो, त 7 दफ़ा इंसान पैदा थींदो, वरी मरी वेंदो, काइनात ठहंदी, वरी ख़तमु थींदी। सो इन खे असां चवंदा आहियूं साइकिल्स ऑफ कॉस्मिक बर्थ एंड
destruction, cycles of cosmic birth and destruction. ऐं इन खे वरी असां साइंटिफिक वे सां चवंदा आहियूं अल्टरनेटिंग यूनिवर्सिस, माना हिकिड़ियूं यूनिवर्सिस अचनि थियूं अल्टरनेटिंग। ऐं इन जे लाइ असां ॿियो नालो मॉडर्न साइंस जे थ्योरीज़ आहिनि उन में असां हिनखे चवंदा आहियूं मल्टीवर्सिस, माना हिक खां वधीक काइनातुनि जो हुजणु, हिकिड़ी काइनात ख़तमु थी वई, वरी ॿी काइनात आई, ॿी काइनात ख़तमु थी वई। सो इहे साइंटिफिक आइडियाज़ हिननि सां रिलेटेड आहिनि। ऐं हीअ जेको काइनात जो जेको मां ॿुधायो तव्हांखे अबदी ऐं जंहिंजी अबदी काइनात आहे, जंहिंजी का इब्तिदा बि कोन्हे, नई हुनजी फना आहे, त इन खे असां साइंटिफिक वे में चवंदा आहियूं स्टेडी स्टेट यूनिवर्स, माना जंहिं हालत में आहे उनखे असां अंग्रेज़ी में चवंदा आहियूं स्टेडी स्टेट। सो इहा इन सेम हालत में हमेशह रहणी आहे, हमेशह हुई, हमेशह रहणी आहे। सो इट इज़ हाणे हिननि आइडियोलॉजीज़ या हिननि वर्ल्ड व्यूज़ जो असां ते कहिड़ो इंसाननि ते कहिड़ो असरु थो पए, त इन्हनि वर्ल्ड व्यूज़ जो इंसान ते हीअ असरु थो पए। मूं हेठां हाईलाइट करे लिखियो आहे त जंहिं बि नज़रिए में असांजो एतिक़ाद हूंदो आहे, इंसाननि जो जंहिं बि नज़रिए में एतिक़ाद हूंदो आहे, उन जो असर हेठि असांजी नफ़्सियात जी डेवलपमेंट थींदी आहे, असांजी नफ़्सियात जी तरवीज थींदी आहे उन एतिक़ाद, उन नज़रिए जे हिसाब सां जंहिंमें असांजो बिलीफ आहे, जंहिंखे असां मञूं था। हाणे हिननि चइनि नज़रियनि मां तव्हां जंहिं बि नज़रिए खे हिकिड़ी क़ौम मञे थी, त उन सॼी क़ौम जी साइकी या उन सॼी क़ौम जी नफ़्सियात इन मुताबिक़ जुड़ंदी आहे, त हुननि जा बिलीफ सिस्टम्स कहिड़ा आहिनि। सो मुआशिरे में इहा ॻाल्हि तमामु इम्पोर्टेंट आहे त असां सम्झूं त कहिड़ा कहिड़ा बिलीफ्स कहिड़ी कहिड़ी सोसाइटी में आहिनि, ऐं उन बिलीफ सिस्टम्स मां उन क़ौम जी नफ़्सियात जी ख़बर पइजी वेंदी आहे। ऐं उन नफ़्सियात खे असां पोइ छो था सम्झणु चाहियूं, छो त उन मां असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त उहा क़ौम पंहिंजे बका ऐं बचाव जे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं तदबीरूं, कहिड़ा कहिड़ा तरीक़ा, कहिड़ा कहिड़ा अमल, कहिड़ा कहिड़ा एक्शन्स वठंदियूं, त जीअं असांखे ख़बर पइजी वञे त उन्हनि सां जेके असांजी बका या कंहिं ॿी क़ौम जी बका दाव ते हुजे, त हीअ तयारु हूंदो त उन क़ौम सां कीअं मुक़ाबिलो करे सघनि। सो इहो मुक़ाबिलो कहिड़ो, जेको मूं तव्हांखे पुठिएं लेक्चर में ॿुधायो, त हयात जी बका ऐं हयात जी हरकत खे मुमकिन बनाइण जे लाइ हिन काइनात में, हिन दुनिया में हर जीवत, इंसाननि खां वेंदे हिकिड़ी जीव घरड़े ताईं 4 तरीक़ा आहिनि पंहिंजे हयात खे बचाइण जे लाइ। हिकिड़ो आहे कॉम्पिटिशन, चटाभेटी जंहिंमें मारधाड़ थींदी, पोइ जेको ॾाढो सुकाबो। ॿियो आहे असांजो कोऑपरेशन। नंबर 3 स्टेप्स आहे कोलैबोरेशन, ऐं चोथों असां डिस्कस कयोसीं सिम्बियोटिक रिलेशनशिप। सो 4 रिलेशनशिप्स आहिनि। सो इन जे करे ही सम्झणु ज़रूरी आहे। हाणे जॾहिं ही कॉन्सेप्ट क्लियर थींदो त पोइ असां ॾिसंदासीं त हिननि नज़रियनि जी बुनियाद ते जेके तहज़ीबूं दुनिया में वजूद, जेके उरूज ते आहियूं, जेके इस्टेब्लिश थियूं तहज़ीबूं, उन्हनि जा कहिड़ा कहिड़ा दौर आहे, कहिड़े कहिड़े दौर में कहिड़ियूं तहज़ीबूं आयूं, ऐं उन तहज़ीबनि, उन क़ौमुनि जो उन वक़्त में वर्ल्ड व्यू कहिड़ो, ऐं उन्हनि जी नफ़्सियात छा हुई, कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते डिस्कस कयो वेंदो उन्हनि दौरनि में। सो उन जो असां वरी नेक्स्ट स्लाइड में थोरो क्विकली जाइज़ो वठंदासीं। त उहे 4 दौर वरी ही आहे। हाणे हिननि खे मां 4 दौरनि में, इंसानी तहज़ीबुनि खे 4 दौरनि में विरायो, त जीअं असां आराम सां ॻाल्हि सॼी सम्झ में अची वञे, ऐं इहा ख़बर पइजी वञे त कहिड़े दौर में कहिड़ी नफ़्सियात हुई, कहिड़ा अक़ीदा हुआ, त जीअं असांखे सॼी पिक्चर क्लियर थी वञे। सो पहिरियों दौर इनखे असां चऊं था एंशियंट टाइम्स, ऐं हिते मूं हुनजी टाइम लाइन लिखी आहे, जीअं असांखे थोरो हिस्टोरिकली ख़बर, ही एग्ज़ैक्ट डेट्स कोन्हनि के, पर हिकिड़ो असांखे आइडिया थींदो त हिन दौर खां वठी हिन दौर ताईं जेको आहे असां हुनखे छा था चऊं। सो पहिरियों आहे एंशियंट टाइम्स, यानी क़दीम दौर। सो मां हिन पासे सिंधी में बि लिखियो आहे, ऐं हिते डेट्स बि ॾिना आहिनि, त जीअं ख़बर पए छा आहे, ऐं उन में दौर जो वर्ल्ड व्यू कहिड़ो हो। सो इहे जेके एंशियंट टाइम्स आहिनि, एंशियंट टाइम्स खे असां स्टार्ट था कयूं 600 साल क़बल मसीह खां वेंदे 400 साल ईस्वी ताईं। इहो तक़रीबन दौर 1000 सालनि जो आहे। इन दौर में के असां चवंदा आहियूं क़दीम दौर। ऐं इन क़दीम दौर जो जेको वर्ल्ड व्यू हो, जेके आइडियाज़ हुआ काइनात जी तख़लीक़ बाबति ऐं मुख़्तलिफ़ ख़ितनि में, मुख़्तलिफ़ क़ौमुनि में, उहे इहे हुआ। उहे कहिड़ा हुआ? इन दौर में फैमिली टाइज़, माना जेके कुटुंब कबीला हिक ॿिए सां हूंदा, उहे मिली जुली उहे फैमिलीज़ रहंदियूं। उन जे लाइ उन फैमिली वैल्यूज़ खे इम्पोर्टेंस हूंदी। ऐं ॿियो त उन्हनि फैमिलीज़ हिकिड़ा ट्रेडिशन्स ठाहिया, हिकिड़ियूं रस्मूं क्रिएट कयूं, जंहिंखे असां चवंदा आहियूं टोटम एंड टेबूज़, माना मुक़दस शयूं
इबादत जिन जी इबादत कंदा पूॼा कंदा ऐं ॿियूं उहे ॻाल्हियूं उहे अमल जेके ममनू हूंदा उन सोसाइटी में त उन खे असां चवंदा टोटम टेबूस जंहिं ते हिकिड़ो तव्हांखे किताबु मिलंदो सिगमंड फ्रॉइड जो उन ते जो किताबु हिकिड़ो टोटम एंड टेबूस उहो ॾाढो शानदार किताबु आहे सो जेकॾहिं तव्हांजो इंट्रस्ट आहे इन जे बारे में वधीक डिटेल में पढ़ण जे लाइ त उहो तव्हां पढ़ी सघो था सो हिते असां मुख़्तसरन इहो ज़िक्र कयोसीं त इन में वर्ल्ड इन दौर जो वर्ल्ड व्यू उहो फैमिली टाइज़ ते माना ट्रेडिशन्स ऐं रीतूं रस्मूं ऐं टोटम टेबूस ऐं इहो इन ते हूंदो उन खां पोइ जेको दौर शुरू थो थिए उनखे असां चवंदा आहियूं प्री मॉडर्न एज यानी जदीद दौर खां अवल सो इन इहो दौर आहे असांजो 400 ईस्वी खां वठी 1300 ईस्वी ताईं सो अॼु खां 1000 साल पोइ ताईं इन दौर खे असां चवंदा आहियूं प्री मॉडर्न एज ऐं इन दौर में जेके फिलासफ़ीज़ आयूं दुनिया में जंहिंमें सभ खां वधीक फिलासफ़ीज़ असांखे मिलनि थियूं यूनानी फ़लसफ़ा सो इन्हनि इहो दौर हो मुख़्तलिफ़ ख़ितनि में ॿिया फ़लसफ़ा जीअं चाइनीज़ या इंडियन सोसाइटी में इंडस वैली सिविलाइज़ेशन त इन्हनि मुख़्तलिफ़ ख़ितनि में जेके उन वक़्तु प्रिवेलिंग वर्ल्ड व्यूज़ हुआ उहे हुआ त का हिकिड़ी फ़ोकुल फितरत हस्ती आहे यानी ख़ुदा जो तसवुरु या मज़हबी अक़ीदनि जो दौरु असां हिनखे तॾहिं चवंदा आहियूं त इन दौर में इहे वर्ल्ड व्यू हुआ ऐं उन्हनि ते इहो त भई इंसाननि इहो पियो सम्झो त हिन काइनात खे तख़लीक़ कंदड़ का फ़ोकुल फितरत हस्ती आहे जेका उनखे हलाए थी पई सो इहो दौरु आहे प्री मॉडर्न एज उन खां पोइ दौरु जेको अचे थो 1300 ईस्वी खां वेंदे 2000 ताईं अॼु खां 23 साल पहिरियों ताईं सो 1300 ईस्वी खां वठी 2000 ताईं इहो दौरु इनखे असां एज ऑफ साइंस चवंदा आहियूं जंहिंखे असां अकुलियत ऐं रोशन ख़्याली वारो दौरु बि चवंदा आहियूं छो त इन पीरियड में साइंस जी मॉडर्न साइंस जी इब्तिदा थी आहे इन पीरियड में मॉडर्न साइंस जी 1300 खां वठी स्टार्ट थिए थी ऐं अॼु ताईं हलंदी अचे पई सो इनखे सो हीउ जेको हो सुपर नेचुरल माना नेचर खां फितरत खां मावरा ऐं हिनखे असां दौर खे चवंदा आहियूं त इहो दौर जी इब्तिदा थी नेचर में हाणे जेके साइंसदान हिते पैदा थिया इन दौर में न्यूटन जहिड़ा माण्हू गैलीलियो जहिड़ा ऐं ॿिया वॾा नामवर जेके साइंटिस्ट इन दौर जा पैदा थिया उन्हनि असल में नेचर खे एक्सप्लोर कयो सम्झण जी कोशिशि कई त फितरत छा आहे फितरत कीअं थी कमु करे सो हिननि उन्हनि फिलासफ़ीज़ खे छॾे करे अॻे दौर जे प्री मॉडर्न एज जे दौर जे फिलासफ़ीज़ सुपर नेचुरल खां हटी करे उन फितरत खे में खोजना करणु शुरू कई ऐं हिनखे सम्झण जी कोशिशि कई त हीअ काइनात वजूद में कीअं आई आहे सो इन दौर खे असां चवंदा आहियूं अकुलियत वारो दौरु या रोशन ख़्याली वारो दौरु ऐं जंहिंखे असां चवंदा आहियूं एज ऑफ रीज़न या हुनखे असां इहो बि चवंदा आहियूं एज ऑफ रेशनलिज़म ऐं अॻिते हली असां हुनखे आलोचो चवंदा आहियूं एज ऑफ रियलिज़म सो इहे नाला तव्हांखे फ़लसफ़े में मॉडर्न दौर जूं जेके डिस्कशन थियनि थियूं एकेडमिक हिन नालनि जी ख़बर हुजे द एज ऑफ रीज़न द एज ऑफ रेशनलिज़म या एज ऑफ रियलिज़म सो इहो अकुलियत ऐं रोशन ख़्याली वारो दौरु जंहिंखे असां चवंदा आहियूं मॉडर्न एज सो इन ते असां या मॉडर्निज़म जंहिंखे असां चवंदा आहियूं सो मॉडर्निज़म इन एज खे हाणे इन में कहिड़ा कहिड़ा वैल्यूज़ हुआ छा हो इहो असां नेक्स्ट लेक्चर में उनजी डिटेल में 1 बाय 1 कंदा वेंदासीं सो फ़िलहालु इहो तव्हांखे क्लियर हुजे त इहे इनखे असां एज खे छा इन खां पोइ जेको असांजो दौरु आहे जेको 2000 खां शुरू थिए थो अॼु ताईं गुज़िरियल 23 सालनि में जेके हींअर नई सोशल चेंज अचे थी मुआशरे में अचे पई इन मॉडर्न एज जो जेको हिन वक़्तु दुनिया में एकेडमीज़ में जेको डिस्कशन हले पई इन वर्ल्ड व्यू खे असां चवंदा आहियूं एंटाई फिलासॉफिकल एंड एंटाई रियलिस्ट ऐं हीउ जेको दौरु आहे हीउ असल में हिकिड़ी जेका नई सोशल चेंज हींअर उभरे पई इहा हिन रेशनलिज़म जे ख़िलाफ़ु आहे रियलिज़म जे ख़िलाफ़ु आहे तंहिंजे करे असां हिनखे चवंदा आहियूं एंटाई रियलिस्ट सो मॉडर्निज़म पोस्ट मॉडर्निज़म जंहिंखे तव्हां ॿुधो हूंदो त माबैद जदीदियत चवंदा आहिनि असांजा सिंधी जेके आहिनि कुझु मुदबिर उहे हिनखे जो नालो सिंधी में लिखियो अथनि त जदीदियत पुॼाणा सो पोस्ट मॉडर्निज़म माना जदीदियत जो दौरु ख़तमु थियो हाणे उन खां पोइ सो इन माबैद जदीदियत तव्हां चई सघो था या जदीदियत पुॼाणा चई सघो था त इहो असल में छा आहे इहो हिकिड़ो असांजो करंट वर्ल्ड व्यू आहे गुज़िरियल 23 सालनि खां इहो हींअर डेवलप थिए पियो वर्ल्ड वाइड कोन्हे को पर हींअर जेके बि असांजूं वॾियूं डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उन्हनि डेवलप्ड कंट्रीज़ में हींअर इहो उभार
इहो नओं वर्ल्ड व्यू शुरू थी वियो आहे जंहिंखे असां चऊं था एंटाई फिलोसॉफिकल एंड एंटाई रियलिस्ट। इहा हिकिड़ी मूवमेंट आहे फॉर द न्यू सोशल चेंज इन द सोसाइटी इन मॉडर्न टाइम्स। सो इहे शयूं असांखे सम्झ में अचणु घुरजनि त इहो कीअं थो, इहा किथां आई ऐं इहा छो एंटाई सोशल, छो इनखे असां एंटाई फिलोसॉफिकल था चऊं, इहो वरी असां ईंदड़ लेक्चर्स में हिन ते डिटेल में वन बाय वन कंदासीं। सो अल्टीमेटली हिते जेको की कॉन्सेप्ट जेको मां डिस्कस करणु पियो चाहियो हिन लेक्चर में उहो इहो ई आहे त दुनिया ऐं ज़िंदगीअ बाबति असां पढ़ी आहे ज़िंदगी जो मक़सदु छा आहे इर्तिका जे हवाले सां। अॼु ई असां पढ़ूं था त दुनिया कीअं वजूद में आई, काइनात वजूद में कीअं आई या काइनात जी तख़लीक़ कीअं थी, उन बाबति जेके बि असांजा नज़रिया आहिनि उन नज़रियनि जो जे हिसाब सां असांजी नफ़्सियात बि परवान चढ़ंदी आहे। सो इन्हनि जा असांजे ह्यूमन कंडीशन्स ते असर थियनि था जंहिंखां असांखे ख़बर हुअणु घुरिजे। पोइ असांखे सम्झ में ईंदो त हीअ मॉडर्न सोसाइटीज़ में जेका दुनिया में जंगियूं पियूं थियूं हलनि ऐं हिक ॿिए सां छिकताणा कैपिटलिज़म कीअं थो कमु करे ऐं मुख़्तलिफ़ कंट्रीज़ जा मफ़ाद कहिड़ा आहिनि उहे बाद में सम्झ में ईंदा जॾहिं ही शयूं तव्हांखे क्लियर थींदियूं। सो इन ते पोइ असां हाणे अॻिते फर्दर डिस्कस कंदासीं वन बाय वन नेक्स्ट लेक्चर में। सो उमेद त ही तव्हांखे क्लियर थी वेंदो त तहज़ीबुनि जा ही 4 दौर आहिनि ऐं असां हिते था वञूं हेॾे त असां ही ॾिसियासीं त काइनात बाबति तख़लीक़ जा ही 4 मुख्य नज़रिया मुख़्तलिफ़ दौरनि में हिननि जनम वरितो ऐं हींअर जो जेको असांजो नज़रियो आहे उहो इहो ई आहे। बिग बैंग, अल्टरनेटिंग यूनिवर्सिस जी थ्योरीज़ आहिनि ऐं प्लाज़्मा कॉस्मोलॉजी त इहो इन्हनि ते इहो डिस्कशन हले पियो। सो पर हिन वक़्तु जेका मोस्ट ऑथेंटिक नज़रियो आहे अॼु जे दौर जो उहो आहे द बिग बैंग थ्योरी। ऐं बिग बैंग थ्योरी असांखे ॿुधाए थी त हीअ काइनात नथिंग मां क्रिएट थी आहे। हाणे ते तव्हांजे ज़हन में इहो सुवाल हूंदो त नथिंग आहे छा। सो होल्ड ऑन टू दिस। फ़िलहाल तव्हां इहो हिनखे पंहिंजे ज़हन में रखो, हिनखे डिस्कस कंदासीं त अधु असां छा खे था चऊं। ठीकु आहे। सो हाणे मुंहिंजे ख़्याल में इहो लेक्चर 20 मिंटनि जो तक़रीबन थी वियो आहे। सो हाणे हिनखे हिते ख़तमु था कयूं। ही पॉइंट्स तव्हांखे क्लियर थींदियूं त काइनात जी तख़लीक़ जा ही 4 मुख्य नज़रिया आहिनि ऐं जंहिं नज़रिए में असांजो एतिक़ाद हूंदो आहे उन मुताबिक़ असांजी नफ़्सियात डेवलप थींदी आहे। सो इहा की पॉइंट जेका मूं हिते हेठि लिखी आहे इहा तव्हां ज़हन नशीन करे छॾिजो। यू शुड नोट डाउन दिस। ऐं ॿियो त असां ही 4 जेके आहिनि दौर इन जी ख़बर हुजे त कहिड़े पीरियड खां वठी कहिड़ो दौर थियो ऐं उन वक़्तु वर्ल्ड व्यूज़ कहिड़ा हुआ। सो इन खे असां हाणे फर्दर डिस्कस कयूं। सो हाणे वठंदो इजाज़त, पाण वरी पोइ मिलंदासीं ॿिए लेक्चर में।